أعوذ بالله من الشيطان الرجيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। भली करे आया वरी सां क़ुरान यूनिवर्स में जिथे असां सूरे बकरा के पढ़ूं पिया, क़ुरान जी आयतन के पढ़ूं पिया ऐं हींअर पाण सूरे बकरा पढ़ी रहिया आहियूं। قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين। अल्लाह चए थो नबी खे कुल मन कान आदून, चई छॾ हिननि खे कि जेके भी आहिनि दुश्मन जिब्राइल जा, अदूअन माना दुश्मन जिब्राइल जा, फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, इहो उहो जिब्राइल आहे जेको खणी थो अचे, जेको नाज़िल खणी थो अचे अला क़ल्बिक, नबी तुंहिंजे दिलि ते जेको वही खणी थो अचे तो उहो इहो जिब्राइल खणी थो अचे। बिइज़्निल्लाह, अल्लाह जी मर्ज़ी सां खणी थो अचे। इज़्न चइबो आहे अल्लाह जी मर्ज़ी खे, बिइज़्निल्लाह माना अल्लाह जी मर्ज़ी सां खणी थो अचे। मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि, त अल्लाह साईं चए पियो कि हू जेको वही खणी थो अचे तो उहो पुठी किताबनि जी बि सचाई जेको आहे इहा वही साबित थी करे। क़ुरान जेको आहे उहो तौरा खे बि सच साबित थो करे ऐं इंजील खे बि। हुनखे हाणे माण्हुनि जा हथ लॻी विया आहिनि त इहे किताबूं बिल्कुलु मटिजी वियूं आहिनि, पर जेके ओरिजिनल कंडीशन में इहे किताबूं आहिनि त अल्लाह चए पियो मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि व हुदन व बुशरा लिल मोमिनीन। ऐं हीअ जेका किताब हाणे अचे पई तव्हां वटि, इहा जेका नाज़िल करे पियो अल्लाह साईं जिब्राइल जे ज़रिए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि ते, त अल्लाह हुन चए थो हिन क़ुरान जे लाइ चए थो में हिदायत बि आहे, इंसानियत जे लाइ हिदायत बि आहे, व बुशरा ख़ुशख़बरी बि आहे, लिल मोमिनीन कंहिंजे लाइ जेके ईमान रखण वारा आहिनि उन्हनि जे लाइ हिन में हिदायत बि आहे ऐं ख़ुशख़बरी बि आहे। ख़ुशख़बरी जेका आहे उहा जन्नत जी आहे, हिदायत आहे कि जन्नत ते पहुचणो कीअं। हिदायत छा आहे? रस्तो ॿुधाइण लाइ, कि हिदायत जेको आहे रस्ते जी तव्हांखे डायरेक्शन ॾिनल आहे, तव्हांखे उन जो ॿुधायो आहे हिते सिधे हथ ते मुड़िजो, हिते उल्टे हथ ते मुड़िजो, हिते सिधो वञिजो ऐं ईअं करे तव्हां पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा। मंज़िल जेका आहे, मंज़िल जन्नत आहे असांजी, उन ते पुॼण जी असांखे ख़ुशख़बरी बि क़ुरान ॾिए थो ऐं हुन ते कीअं पुॼणो आहे उन जो रस्तो हिदायत उहो बि क़ुरान ॾिए थो। कंहिंखे ॾिए थो? जेकी ईमान रखण वारा आहिनि, कि जिन्हनि जो ईमान आहे कि हीअ क़ुरान जेका आहे अल्लाह जी किताब आहे। من كان عدوا لله وملائكته ورسله وجبريل وميكال فإن الله عدو للكافرين। ॿी आयत पढ़ूं था, आयत नंबर 98। अल्लाह चए थो मन कान अदुवन लिल्लाहि वल मलाइकती, जेको बि दुश्मन आहे अल्लाह जो ऐं हुन जे फ़रिश्तनि जो, व रसूलिही ऐं हुन जे जेके रसूल मोकिलिया आहिनि उन्हनि जो, व जिब्राइल ऐं जिब्राइल जो, व मीकाइल ऐं मीकाइल फ़रिश्तो, इहे जेके ॿ फ़रिश्ता वॾा फ़रिश्ता आहिनि जेके वयूं खणी ईंदा हुआ, नबियनि जी ट्रेनिंग कंदा हुआ, इहे ॿ फ़रिश्ता आहिनि हिते आहिनि, पर फ़रिश्तनि जो जेको ओवरऑल सरदार आहे उहो जिब्राइल अलैहिस्सलाम आहे। फ़इन्नल्लाह अदुवन लिल काफ़िरीन, त अल्लाह चए थो अहिड़नि माण्हुनि जो असां इहे सभु असांजा दुश्मन आहिनि। देन इंडी अल्लाह चए थो पोइ त पकी ॻाल्हि आहे, फ़इन्नल्लाह, पोइ त इहा ॻाल्हि पकी आहे कि अल्लाह बि जेको आहे हिननि जो खे जेको आहे दुश्मन मञे थो ऐं इहे कुफ़र करण वारा माण्हू। कुफ़र मूं तव्हांखे पहिरीं बि सम्झायो कि सच खे न मञणु जेको आहे उनखे कुफ़र चइजे थो। ولقد أنزلنا إليك آيات بينات وما يكفر بها إلا الفاسقون। आयत नंबर 99 में अल्लाह चए थो वलक़द अंज़लना इलैका आयातिन बय्यिनात, ऐं असां जेको आहे मोकिलियूं आहिनि इहे आयतूं क़ुरान जी। अंज़लना नाज़िल खे चइजे थो, मथां का शइ ईंदी आहे उनखे चइबो आहे नाज़िल थिए पई, जेको आहे ठीकु आहे न, जीअं बारिश ईंदी आहे न, इहा नज़ला थींदी आहे, मथां खां हेठि ईंदी आहे। त अल्लाह चए थो इहा जेका अंज़लना इलैका आयात, मूं तव्हांजे मथां जेके आयतूं मोकिलियूं क़ुरान जी आयतुनि जी ॻाल्हि पई थिए, बय्यिनात साफ़ आहिनि, साफ़ ॿुधाइनि। वमन यकफुर बिहा, जेको बि क़ुरान जी आयतुनि जो कुफ़र कंदो, हुननि खे झुटलाईंदो, हुननि खे मञण सां इनकार कंदो, कुफ़र मूं चयो के शइ सच जो इनकार करणु कुफ़र आहे।
इनकार कंदो बिहा हिन जे अंदरि हिन क़ुर जे अंदरि इल्लल फासिकुन, केरु कोन कंदो सिवाय हिन जे के जेके फासिक हूंदा। फासिक जेके कूड़ ॻाल्हाइण वारा ऐं जेके बाग़ी क़िस्म जा इंसान के कंहिंजी ॻाल्हि न ॿुधनि, को के ॻाल्हि ते को ध्यानु न ॾियनि, सच सां जेको आहे उन्हनि खे किरा हुजे, उन्हनि खे वणंदो ई न हुजे सच, अहिड़ा माण्हू कंदा, फासिक माण्हू कंदा। أَوَكُلَّمَا عَاهَدُوا عَهْدًا نَبَذَهُ فَرِيقٌ مِّنْهُمْ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يُؤْمِنُونَ وَكَلَّمَا عَاهَدُوا عَهْدًا نَبَذَهُ فَرِيقٌ। हाणे इहा आयत नंबर 100 आहे। हिन में चए थो अलाह हर दफ़े जेको आहे इहा ॻाल्हि सची आहे कि जॾहिं बि तव्हां सां जेको आहे को अहद कयो था, अहदन नबज़हु फरीक़न, त तव्हां छा था करो, उनखे पासे करे था छॾो। को बि एग्रीमेंट थिए थो, तव्हां फिटो था त उनखे टोड़े था छॾो, माना तव्हां एग्रीमेंट खे टोड़े था छॾो, त तव्हां पासे फरीक़ुन मिन, तव्हां मां केरु न केरु अहिड़ो माण्हू उथे थो जेको उनखे जेको आहे अलाह साईं जे मुआहिदे खे मञण सां इनकार करे छॾियो। त पोइ अलाह चए थो बल सिंधी में कीअं सम्झाइजे बल खे? बल ईअं आहे जीअं उर्दू में कोन चवंदा आहिनि बल्कि ऐसी बात है, असल में तो बात ऐसी है। त अलाह सिंधी में चवंदा आहियूं न, असल में त यार ॻाल्हि इहा आहे कि तुंहिंजो दिलि ई ख़राबु थी वियो आहे, तंहिंजे करे तूं का शइ मञी कोन थो। त अलाह हिते चए थो बल, असल ॻाल्हि इहा आहे अक्सरुहुम ला युमिनून, तव्हां मां जेके अक्सर माण्हू आहिनि, उहे जेके वधीक माण्हू आहिनि, उहे ईमान कोन आणंदा। ولما جاءهم رسول من عند الله مصدق لما معهم نبذ فريق من الذين أوتوا الكتاب كتاب الله وراء ظهورهم كأنهم لا يعلمون। हाणे आयत नंबर 101 ते था हलूं। हिन में अलाह चए थो वलमा जाहुम रसूलुम मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़ु लिमा माहुम, जॾहिं बि तव्हां वटि को अचे थो नबी, जाहुम रसूल, तव्हां वटि जॾहिं बि अचे थो को रसूल मिन इंदिल्लाह, अलाह वटां मुसद्दिक़ु लिमा माहुम, उहो उन ॻाल्हि जी बि सचाई साबित करे थो जेको तव्हां वटि ऑलरेडी आहे, तव्हां वटि जेका शइ मौजूदु आहे। छा मौजूदु आहे हिननि वटि? हिननि वटि तौरा जी किताब मौजूदु आहे, हिननि वटि इहो सॼो नबियनि जा ॾिनल मैसेजिस सभु मौजूदु आहिनि। त अलाह चए थो जेको तव्हां वटि आहे उन खे ई सच करण जे लाइ जेको आहे क़ुर जेको आहे अची करे उनजी जेको आहे गवाही ॾिए थो। त न बसि फरीक़ुन, ऐं वरी तव्हांजो मां को माण्हू निकिरे थो, को फरीक़ जेको आहे को ग्रुप निकिरे थो, तव्हांजे माण्हुनि जो को ग्रुप निकिरे थो, न बसि फरीक़ुन, उहो जेको आहे वरी उन एग्रीमेंट खे जेको आहे विसरी थो वञे, उनखे रद्द करे थो छॾे, उनखे पासे करे थो छॾे। तव्हां जहिड़ा आहिनि अहिड़ा फरीक़ मां ई निकितो आहे तफ़रक़। जॾहिं माण्हुनि जे विच में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे त तफ़रक़ो थींदो। अलाह साईं मना कयो आहे मुस्लमाननि खे कि तफ़रक़ो पाण में न करो, कंहिं शइ में फ़र्क़ु करे छॾणु, अलॻि करे छॾणु, सही ॻाल्हि खे बुरी ॻाल्हि सां अलॻि करे छॾणु। त ही छा कंदा, हर दफ़े हिननि में तफ़रीक़ थी वेंदी, विराइजी वेंदा हुआ। को बि नबी ईंदो या छा, हिननि मां को माण्हू उथंदा, चवंदा न उहो अलाह जी ॻाल्हियूं सभु पुराणियूं हुयूं, हाणे जेका असांजो नओं ज़मानो आहे, नई ॻाल्हियूं आहिनि, इहो मुस्लमाननि में बि थी रहियो। तंहिंजे करे त असां मुस्लमाननि में एतिरा फ़िरका आहिनि। फ़िरका जेको आहे फ़रीक़ मां निकिरे थो, फ़र्क़ मां फ़िरको निकितो, फ़रीक़ निकितो, इहे सभु उन मां तफ़रीक़ निकिती, इहे सभु लफ़्ज़ इन मां था निकिरनि। असां विराइजी था वञूं, छो त असांजा आइडियाज़ डिफरेंट थी था वञनि। तुंहिंजो इस्लाम ॿिए क़िस्म जो आहे, मुंहिंजो इस्लाम ॿिए क़िस्म जो आहे, तूं ॻाढ़ी टोपी थो पाए, ऐं साई टोपी थो पाए, हीअ अछी पगड़ी थो पाए। त इन तरीक़े सां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते असां इस्लाम खे तोड़े छॾंदा आहियूं। तोड़े करे पोइ असां पंहिंजी हिकिड़ी शयूं ठाहे वठंदा आहियूं। पोइ को उन जा पोइ के मौलवी निकिरी ईंदा आहिनि, उनजा के लीडर्स निकिरी ईंदा आहिनि, चवंदा आहिनि अड़े मूंखे टोलो मिली वियो बेवकूफ़नि जो, ऐं अञा तो हिननि जो लीडर थी थो वञा। पोइ जेके पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा आहिनि, उहो मिड़ी फेराए घेराए उहो पंहिंजे पाण खे उनमें लीडर ठाहे छॾंदा आहिनि। न बस फरीक़ मिनल लज़ीना ऊतुल किताब, तव्हां जेको आहे तव्हां में फरीक़ निकिरी था अचनि, ऐं तव्हांखे ॾिनी वई आहे किताब, जॾहिं त तव्हांखे ॾिनी वई आहे किताब अल्लाह वरा ज़हूरुन, त पोइ तव्हां छा था करो कि अलाह जी किताब खे खणी पंहिंजे पुठि जे पुठियां करे था छॾो।
हिनखे ॾिसणो ई कोन्हे को, हिन में जेको लिखियलु आहे सच वग़ैरह हिनखे ॾिसूं ई कोन था। वराइम ज़हूरुम ईअं इहो हिकिड़ो महावरतन चयो वेंदो आहे अरबन में कि तो त यार मुंहिंजी जेका मूं तोखे शइ ॾिनी तो त हुनखे पंहिंजी पुठीअ पुठियां पंहिंजी अखियुनि जे साम्हूं घटाए का शइ पोइ ते छॾे ॾियणु, त अलाह चए थो त पोइ त तव्हां अलाह जी किताब खे खणी पुठियां विझी था छॾो। हाणे मुस्लमाननि जो बि मामिलो बिल्कुलु 100% इहो आहे कि किताब आहे क़ुर, हुनखे वेड़ो मखमल में ऐं साईं ॻाढ़े हुनमें ऐं हणोसि हुन ते गोटो ऐं हुनखे विझी छॾियो हुते। न पंहिंजी ज़िंदगी जा जेके मसइला आहिनि उन्हनि जो हल क़ुर में नथा ॻोल्हूं। असां पंहिंजे जेके बीमारियूं आहिनि, सड़पत जी बीमारी, ग़ीबत जी बीमारी, कूड़ ॻाल्हाइण जी बीमारी, इन्हनि जो इलाजु असां क़ुर जे ज़रिए कोन था करूं। ॿिया बि जेके नंढा नंढा जेके इंसाननि खे विराइण वारी जेके शयूं आहिनि उन्हनि खे असां ठीकु नथा करूं, छो त असां किताब में वञी उनजो हल नथा तलाश करूं। असां हल तलाश कंदा आहियूं माण्हुनि वटां। हा, असां माण्हुनि वटि भॼंदा आहियूं, अड़े फलाणे मौलवी वटि हलूं था, इहो जेको आहे पाणी फूके ॾींदो, इन सां उहे मसइला हल कोन थींदा आहिनि। इहे चरियो ठाहिण वारी शयूं आहिनि। पाणी खे फूकणो थो, पाण सूर फातिहा पढ़ी करे फूके ऐं पियो त अलाह हुन में वधीक शिफ़ा विझंदो। केरु ॿियो माण्हू त असां जेको आहे 2-3 रुपयनि जे करे जेको आहे तव्हांखे पाणी फूके ॾींदो त उन में को तव्हांखे शिफ़ा मिलंदी, या कागज़ ते कुझु लिखी ॾींदो ऐं तव्हां हुनजो तावीज़ बंदो, उन मां तव्हांखे को शिफ़ा थींदी। इहे जाहिलाना ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि जो को न हिननि जी का हक़ीक़त आहे, न हिन जी का सचाई आहे। इन्हनि शयुनि खे छॾो ऐं अलाह सां पंहिंजो राब्तो डायरेक्ट करो। जेका बीमारी सीमारी आहे, जेका तावीज़ ठाहे अगरि पाइणो अथो, सूर फातिहा जो तावीज़ जो शौक़ु अथो त पाण सूर फातिहा जेको आहे लिखी करे पंहिंजे हथ सां उनजो तावीज़ ठाहे हिते हणी छॾो कि मूं यादगिरी लाइ सूर फातिहा। वरी ॿियनि सां पढ़ाए करे लिखाए करे हणो था, इन जो को फ़ाइदो ई कोन्हे। तव्हांखे एॾो शौक़ु आहे तावीज़नि जो त पायो, पंहिंजा हथ जा ठाहियल तावीज़ पायो, पाण जेके पाइणा अथव अलॻि अलॻि फैशन जे लाइ, पर इन्हनि में को तव्हांजे लाइ सचाई कोन्हे रखियलु। इहे सभु शैतान जूं सेखारियल शयूं आहिनि ऐं हिननि सां बचण जी कोशिशि करो। अलाह चए थो जॾहिं बि रसूल अचनि था, मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़न लिमा मअहुम, जेको बि तव्हां वटि रखियो आहे उहो उनखे सचो करण जे लाइ, नबज़ फरीक़ुन, तव्हां जेको आहे उनखे पासीरो करे था, मिनल लज़ीना उतुल किताब, उहे माण्हू जिन्हनि खे किताब ॾिनी वई आहे, किताब अल्लाह वराए ज़ुहूरिहिम, त पोइ हू किताब खे खणनि था ऐं विझी था छॾनि पुठी ते, मीन्स पंहिंजे पोयां करे था छॾनि ऐं मुंहुं मोड़े था वठनि किताब सां, कअन्नहुम ला यअलमून। ऐं हीअ अलाह साईं चए थो कि हिननि खे जेको आहे ईअं ज़ाहिर था कनि कि हिननि खे किताब जी का ख़बर ई कान्हे। इलाही माण्हू जेके आहिनि किताब खे छॾे इन जे लाइ ॾींदा आहिनि कि हू चवंदा आहिनि कि असां न पढ़ूं न सम्झूं न जवाबु ॾिठियूं अलाह जे साम्हूं, त पोइ हू ईअं एक्ट कंदा आहिनि कि जेको बि हिन में किताब में लिखियलु आहे उहो असांखे ख़बर ई कोन्हे। हुन छॾो हीअ पुराणी किताब आहे बाबा, इन ते थोरी हलिणो आहे, हलो पंहिंजो फ़ैसिलो जेको 2 टे पोड़ा विहारूं था, जेके कॾहिं का जेको आहे हुननि वटि को अलाह जी तरफ़ां को ॾिनल इल्मु कोन्हे या छा, हुन सां विहारे फ़ैसिला था करूं। फ़ैसिलो मशवरे सां करणु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन अलाह जी किताब खे सम्झण वारनि माण्हुनि ते रसाई हासिल करो, उन्हनि सां हल पुछो, उन्हनि खे चओ कि जेको आहे सचा थियो। उहे न जेके पैसा वठी करे तव्हां सां कमु कनि था, उहे जेके सचा माण्हू हिकिड़ा आहिनि हर सोसाइटी में, हर ॻोठ में मूंखे पक आहे कहिड़ा माण्हू वेठा हूंदा जेके को स्कूल जो को मास्तर हूंदो, को के जाइ जो को प्रिंसिपल हूंदो, या को ईअं ॾाहो हूंदो जेको वेठो आहे अलाह सां लो हणी करे मस्जिद में वेंदा, को न को माण्हू मिलंदो। अहिड़ा माण्हू हूंदा, हर सोसाइटी में हूंदा आहिनि, ॻोल्हण सां मिलंदी आहे। को रहनुमा ॻोल्हो जेको सचो हुजे, जेको तव्हांजी सची रहनुमाई करे सघे। واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه
وما هم بضارين به من أحد إلا بإذن الله ويتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق ولبئس ما شروا به أنفسهم لو كانوا يعلمون. हाणे अलाह हिननि खे चयो पिए की तव्हां जेको आहे जॾहिं बि को तव्हां सां वादो कयो थो वञे तव्हां फिरी था वञो, तव्हां क़ुर मञण लाइ चयो थो वञे तव्हां फिरी था वञो, तव्हांखे तौरा मञण लाइ चयो वियो तव्हां फिरी था वञो। सो इहो बनी इसराइल जी आदत हुई हर ॻाल्हि मां। हाणे अलाह चए थो की इहे सुठियूं ॻाल्हियूं त तव्हां मञण सां इनकार करो था, वत्तबअू मा तत्लुल शयातीन, पर तव्हां उन जी इत्तबा करो था, उन जी पैरवी करो था जेको शैतान जेके शयूं पढ़ंदा हुआ अला मुल्क सुलेमान। इहे जेके जिन हूंदा हुआ, अलाह साईं जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम खे जॾहिं मुमलिकत ॾिनी दुनिया जी, त हुन जिननि जो कंट्रोल बि सुलेमान अलैहिस्सलाम जे हथ में ॾिनो। हवाऊं कीअं हलनि थियूं इहो बि हुनजी मर्ज़ी ते छॾियो। हू जानवरनि जी ऐं पखियुनि जी ॿोली बि सम्झंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो थिए छा पियो। ऐं इलाही माण्हू इन ॻाल्हि ते इल्ज़ाम हणंदा की हीउ जेको सुलेमान अलैहिस्सलाम हेॾियूं शयूं हलाए थो त हिन वटि जेको आहे जिन कंट्रोल में हीउ बि जादूगिरियूं करे थो, पर हू जादूगिरियूं कोन कंदो, अलाह साईं हिन जी गवाही ॾींदो। वतबू मा तत्लुल शयातीन, अलाह चए थो हिननि खे उहे ॻाल्हियूं वणनि थियूं जेके शैतान पढ़ंदा हुआ, तिलावतूं कंदा अला मुल्क सुलेमान, जॾहिं मुल्क सुलेमान जो मुल्क हूंदो हो, जॾहिं हुनजी हुकूमत हूंदी तॾहिं कंदा। वमा कफ़र सुलेमान, अलाह चए थो सुलेमान कुफर कोन कंदो, उहो मोमिन हो पको। वलाकिन्नल शयातीन कफ़रू, पर जेके उहे जिन जेके शैतान हूंदा हुआ इहे कुफर कंदा। युअल्लिमुन नास सहर, हू माण्हुनि खे सेखारींदा हुआ जादूगिरियूं। तव्हां ॾिठो आहे न जिन ऐं माण्हुनि जूं किथे किथे दोस्तियूं हूंदियूं आहिनि। जिन जेके आहिनि इहे माण्हुनि खे जॾहिं ग़लति कमु करणा हूंदा आहिनि, इहे जादूगिरियूं वदूगिरियूं, त पोइ जिननि जे चकर में पवंदा आहिनि, पोइ जिननि सां दोस्तियूं कंदा आहिनि, पोइ जिन हिननि खे कि न इहे कमु शयातीन जेके आहिनि इहे कमु सेखारींदा आहिनि। युअल्लिमुन नास सहर, हू सेखारींदा हुआ माण्हुनि खे जादूगिरी। वमा अंज़ला अलल मलकीनी बिबाबिल, इहो अलाह चए थो इहो जेको कुझु नाज़िल कयो वियो हो ॿिनि फ़रिश्तनि ते, मलकीन बिबाबिल, हिकिड़ो इलाइक़ो आहे बेबीलोन उनखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, उन बाबिल जो इलाइक़ो आहे। इहो इलाइक़ो आहे इराक में इहो इलाइक़ो आहे। त हिन इराक जे हिन इलाइक़े में हिकिड़ा फ़रिश्ता लाथा विया, उन्हनि जो नालो, हिकिड़े जो नालो हारूत, ॿिए जो मारूत हो। ही हारूत मारूत खणी आया हुआ इल्म इन जो जादूगिरी जो, पर हिननि चयो इंसाननि खे कि ॾिसो हीअ अलाह जी तरफ़ां तव्हां ते टेस्ट आहे, त इन में न पओ। पर पोइ बि के माण्हू न तव्हां असांखे सेखारो, असां जेको आहे हिनखे संभाले सघूं। त उहे चवंदा कि हीअ इलाही भारी टेस्ट आहे, तव्हां कोन कामयाबु थींदा। पर माण्हू चवंदा कि असांखे सेखारी, जिन चवंदा असांखे सेखारो, त उहो उन्हनि खे सेखारींदा हुआ। छो त अलाह खे हिन ज़मीन में इंसाननि ऐं जिननि खे आज़माइणो आहे, त उन्हनि जे लाइ इहो आज़माइश करे लाथो वियो ॿिनि फ़रिश्तनि जे ज़रिए। पर वमा युअल्लिमान मिन अहदिन, हू कंहिंखे बि इहो इल्मु कोन सेखारींदा हुआ जेसि ताईं हू इहो चई न छॾनि, हत्ता यक़ूला, जेसि ताईं इहो चई न छॾनि इन्नमा नहनु फ़ितन, हिन ॻाल्हि जे अंदरि तव्हांजे लाइ फितनो रखियल आहे, तव्हांजे लाइ इम्तिहान रखियल आहे। फला तकफुर, त तव्हां जेको आहे कुफर न करो, छो त जादूगरी सिखणु कुफर जे बराबरि आहे, माण्हू काफ़िर थी थो वञे ऐं अलाह जी नज़र में हू पोइ दोज़खी थी थो वञे। त हीअ चवनि पिया ॾिसो हिन में तव्हांजे लाइ फितना रखनि, त फला तकफुर, तव्हां जेको आहे कुफर न करो। पोइ बि माण्हू चवंदा न, इहे जिन चवंदा न असांखे पोइ चवंदा फ़यतअलमून मिनहुमा मा युफ़रिकून, अलाह चए थो इन इल्म जे ज़रिए जेको इहो हिननि खे जेको मिलंदो हो, ही जेको सिखंदा हुआ, हिन इल्म जो वॾे में वॾो जेको कमु हूंदो हो इहो हूंदो हो कि ज़ाल मुड़ुस जे विच में जहिड़ो कराए। शैतान जो वॾे में वॾो जेको ड्यूटी आहे हुनजी हिन दुनिया में, जेका ड्यूटी आहे उहा इहा आहे कि ही सुठे माण्हुनि जे घरनि खे वञी करे तबाह करे। हिकिड़े दफ़ा ज़ाल मुड़ुस जो घर झेड़ो थी थो वञे
त पोइ उहा सॼी फैमिली तबाह थी वञे। फैमिली तबाह थिए थी त हुन सां हुनजा असरात जेको इलाही परे ताईं वञनि था ऐं सोसाइटी तबाह थी वञनि। अॼु वेस्ट में वॾे वॾो प्रॉब्लम इहो आहे कि ही शादी हलाए नथा सघनि, हिननि जूं शादियूं हलनि ई कोन थियूं। 6 महीना साल 2 साल को 10-20% मुश्किल त हूंदा जिन्हनि जी शादियूं हलनि थियूं, न त इहे शादियूं जेके आहिनि सभिनीनि जूं फेल थियनि थियूं। त उन करे छा थो थिए, सोसाइटी जेका आहे उहा सॼी जेका आहे उहा लुॾी थी वञे ऐं घर सही कोन्हे त पाड़ो सही कोन्हे, पाड़ो सही कोन्हे त शहर सही कोन्हे, शहर सही कोन्हे त मुल्क सही कोन्हे। त उन जी घणी बीमारियूं बि आहिनि। ख़ैर असां वापसि अचूं था पंहिंजे सब्जेक्ट ते। त ही छा कंदा, फला तकफ़ुर फयतअलमून, ही हिननि खे अहिड़ो इल्मु ही सिखी वठंदा मिनहुमा, हिन जादूगरी वारे कम मां, मा युफ़र्रिकून मां, पोइ जंहिंसां हू छा कंदा, फ़र्क़ु विझी छॾंदा, दाड़ विझी छॾंदा हुआ कंहिंमें, बैनिल मर्रे व ज़ौजिही, ज़ाल मुड़ुस जे विच में ही हुननि खे अलॻि करे छॾंदा, हुननि में छेड़ो विझी छॾंदा। वमा हुम बिदारीन बिही, पर हिन नुक़सान खे हिननि जे हथ में कोन हो के अलाह चए थो को के शइ खे को नुक़सान पहुची कोन मिन अहदिन इल्ला बिइज़्निल्लाह, जेसीं अलाह जो इज़न न थिए। करे माण्हू पोइ जॾहिं हिननि शयुनि में पइजी थो वञे, हिननि ॻाल्हियुनि में पइजी थो त उहो उन जे लाइ इम्तिहान ठही थो वञे। पर हर शइ थिए अल्लाह जे फ़ैसिले सां थी, अल्लाह जी इजाज़त सां। इज़न जेको आहे इजाज़त खे चइबो आहे, मर्ज़ी खे चइबो आहे। त अल्लाह जी इज़न जे बग़ैर कुझु कोन थींदो, का बि शइ कोन थींदी। भई यतअलमून मा युदुर्रुहुम, अल्लाह चए थो ही अहिड़ो इल्मु सिखंदा हुआ जंहिंमां हुननि खे नुक़सानु पहुचे। जेको करण वारो आहे उनखे बि नुक़सानु पहुचंदो ऐं जंहिंजे मथां हू जादूगिरी करे पियो उनखे बि नुक़सानु पवंदो। वला यनफ़उहुम, हुनजे अंदरि को नफ़ो कोन हो, इन सॼे जादूगिरी वारे कम में को नफ़ो कोन हो। वलक़द अल्लमू लिमन अश्तराहु, अल्लाह चए थो ॾिसो कहिड़े तरीक़े सां हिननि विकिणी छॾियो, हिननि पंहिंजी आख़िरत खे विकिणी छॾियो, अहिड़ो इल्मु वरितो अथनि जंहिंसां हिननि खे को फ़ाइदो कोन्हे थियणो, जंहिंसां बल्कि हिननि खे नुक़सानु थियणो आहे। लिमन अश्तरा, पोइ हिननि जेको आहे अहिड़े तरीक़े जो जेको आहे इहो पंहिंजो ईमान विकिणी वियो मालहू, कि अहिड़ी शइ जे लाइ विकियो अथनि, पंहिंजी आख़िरत खे विकियो अथनि, मिन ख़लाक़ वला बेइस। त ख़लाक़ जेको आहे, ख़ल्क़ जेको आहे, हिते जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे उहो कयो वियो आहे कि हिननि जो को हिसो कोन हूंदो, ख़लाक़ वला बेइस मा शर्रु बिही, हिननि जो को बि हिसो कोन हूंदो आख़िरत में हिननि जो को हिसो कोन हूंदो, माना हिननि जे लाइ जन्नत जेका आहे मुमकिन कोन्हे का। ऐं अल्लाह चए थो अनफुसुहुम लौ कानू यालमून, ही कहिड़ो ख़राबु हिननि सौदो कयो आहे, कहिड़ी ख़राबु प्राइस ते पंहिंजो जेको आहे ईमान विकियो अथनि। लौ कानू यालमून, ऐं काश के हिननि खे इहा ख़बर हुजे आहे, हिन ॻाल्हि जो इल्मु हुजे आहे कि केतिरो बुरो हिननि फ़ैसिलो कयो आहे। हाणे इहो बनी इसराइल जे लाइ बि चयो पियो वञे। ऐं तव्हांखे ॿुधायां पियो न, सूरह बकरा ज़रे घटि अधु ताईं अलाह साईं रुॻो इहे ॻाल्हियूं कंदो कि बनी इसराइल जे मथां कहिड़ा कहिड़ा अहसानात कया, कहिड़ी सुठियूं ॻाल्हियूं कयूं, कहिड़ी शयूं ॾिनियूं, ऐं हीअ कीअं हर दफ़े जेको आहे अलाह साईं सां जेको आहे दाग़ाबाज़ी ऐं धोखेबाज़ी कंदा आया ऐं जेको आहे इन जे विच में वञी करे अॻियां असां वञी करे ॾिसंदासीं कि अलाह साईं चवंदो मुस्लमाननि खे कि हाणे तव्हांखे मूं क़िबलो अलॻि करे ॾिनो आहे। इहो अॻियां हली पढ़ंदासीं त उन ते पोइ वरी ओॾी महिल ॻाल्हाइबो इनशाला। त अल्लाह चए थो कहिड़ी सस्ती क़ीमत ते हिननि पंहिंजी जेको आहे आख़िरत विञाई आहे। रुॻो दुनिया जे थोरे फ़ाइदे लाइ जादूगरियूं कंदासीं, माण्हुनि खे पैसा ॾोकड़ वठंदासीं, हुननि जा किना कम करे ॾींदासीं, ज़ाल मुड़ुस जे विच में झेड़ा कराईंदासीं, सोसाइटी खे तबाह कंदासीं, माण्हुनि खे ईमान जी राह तां ऐं जेको सिरातुल मुस्तक़ीम आहे उन सां हटाईंदासीं। ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون। ये ॻाल्हियूं अलाह करे थो। हाणे आख़िरी आयत, अॼु जे ॾींहं जी आख़िरी आयत पढ़ूं था, 103 आयत नंबर 103। अलाह चए थो वलो अन्नहुम आमनू वत्तक़ू, अलाह चए थो कि अगरि वलो जॾहिं बि अचे न, वलो जा कई माना हूंदा आहिनि। वलो अंग्रेज़ी में चइबो आहे इफ़, अगरि हीअं करे आहे, वलो करे काश जे लॻे काश हीअं करे आहे।
ठीकु आहे। त अलाह साईं चए थो अगरि ही ईमान आणनि वलो अन्नहुम आमनू, अगरि ही किताब ते पंहिंजो क़ुर ते तौरा ते इन्हनि ते ईमान आणनि आहे, वतकू ऐं तकवे वारा थियनि, अलाह साईं सां डिॼनि आहे, अलाह साईं जो दिलि में हिननि जे ख़ौफ़ जे लमसूबत मिन इंदिल्लाह। अलाह चए थो मथूबतन हिते जेको आहे इनाम जे तौर ते चयो वियो आहे कि अलाह चए थो ऐं हुननि खे पोइ वॾा इनाम ॾियां मिन इंदिल्लाह, हुननि जा इनाम हुजनि अलाह वटि, अलाह जी बारगाह में हुजनि। ख़ैरुल्लो, इहो केतिरो बहितरु हुजे हा तव्हांजे लाइ। कानू यालमून, अगरि तव्हांखे इन ॻाल्हि जो इल्मु हुजे, तव्हां सम्झदार अगरि माण्हू हुजो त तव्हां सम्झो कि जेको अलाह साईं वटि जेके तव्हांखे जेके इनाम मिलणा आहिनि उहे केतिरा वधीक बहितर आहिनि। इन दुनिया जी थोरी ज़िंदगी जे लाइ माण्हू हिक ॿिए खे नुक़सानु पहुचाइनि था, ऐं इन तरीक़े जा इहे जादू टोना ऐं इहे किना कमु करणु ऐं इहे जेके पलीत कम आहिनि, जेके शैताननि जा कम आहिनि, उन्हनि में पियणु, कंहिंखे पैसा ॾेई करे को अलाए पाकिस्तान में जॾहिं आउं रहंदो हुउसि नंढे हूंदे ते ॿुधंदासीं कांग खाराईंदा, अलाए छा छा जादूगिरियूं कहिड़ा कहिड़ा कमु कंदा, कहिड़े कहिड़े माण्हुनि वटि वेंदा, किने किने माण्हुनि वटि जिन्हनि जेके जिन्हनि सां जिन्हनि जो तालुक़ु हूंदो, ऐं हीअ दरगाहनि वर्गाहनि में बि इहो कल्चर तमामु घणो आहे। सो हिननि शयुनि सां पाण खे बचायो, इन्हनि शयुनि सां परे थियो, सफ़ाई सुथराई रखो, पंहिंजो वज़ू जी कंडीशन में रहंदा करो, अलाह साईं जी इबादत कंदा करो, त इन्हनि शयुनि सां तव्हां बचियल रहंदा। को जादू तव्हां ते कमु कोन करे सघंदो। तव्हां अगरि अलाह साईं जा नेक बंदा थी वेंदा ऐं पंहिंजो हुनजे हुकुम जी ताबेदारी कंदा ऐं हुनजे हुकुम खे मञंदा त पोइ का शइ तव्हां ते असरु नथी करे सघे। अलाह इहो ई सम्झाइणु पियो चाहे कि का जेका नुक़सान वारियूं शयूं इहे कनि था, जेके जिन्हनि ऐं जादूनि वारियूं शयूं, इहे बि तव्हां ते कुझु असरु कोन थियूं करे सघनि अगरि तव्हां मूंसां सचा हूंदा। पर अगरि मूंसां सचा कोन हूंदा त पोइ सभु शयूं तव्हां ते असरु कंदियूं, हर शइ जो जेको आहे तव्हां ते ई नुक़सानु पहुचंदो। अलाह साईं असांखे हिननि नुक़साननि सां बचाए ऐं असांखे सचो मोमिन मुस्लमान करे। अॼु इहो असांजो जेको आहे रुकू ख़तमु थियो ऐं हिन खां पोइ असां 104 आयत नंबर खां ॿी वीडियो नई वीडियो में जेको आहे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। हिते असां 2 जेको आहे रुकू जेको आहिनि उन्हनि खे गॾु करे छॾियो आहे। त 104 ताईं जेको 103 आयत नंबर 103 ताईं अॼु ख़तमु था करूं। अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾे कि तव्हां क़ुर खे पढ़ो ऐं सम्झो ऐं हिन जी पाण बि स्टडी कयो। ऐं जेको ॿुधायां पियो, लेकिन तव्हां जेको आहे पाण क़ुर खणो, उनजो तर्जुमो पढ़ो। अगरि अरबी सिखण जा तव्हांखे मौक़ा मिलनि था त अरबी सिखो त तव्हांखे दिलनि में क़ुर बहितर तरीक़े सां लही सघे इंशाअल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। बारकल्लाहु फ़ीक, जज़ाकल्लाहु ख़ैर।